भला पानी ना है छो भला संजर मैनर के पानी दो पानी ना है छो भला। राजकोट में संजर माइनर जे आबादगारनि जो शाख में पानी की खोट ऐं शाख जे खाटी न करण ते आपाशी अमलदारनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं करे ट्रैफ़िक मुअतल थी वई। गढ़ी रोड संजर भट्टी माइनर जे पुल ते गुलशाह मां निकिरंदड़ संजर माइनर जे हारियुनि ऐं आबादगारनि शाबान भट्टी, शेर मोहम्मद ज़रवार, कुर्बान बिरोही, मुमताज़ बिरोही ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संजर माइनर में हमेशह उन जी गेज खां घटि पाणी ॾिनो वियो आहे, जंहिं करे फ़सुलु तमामु घटि पोखिजी सघूं था। संजर माइनर जे काफ़ी वक़्त खां खाटी नाहे कराई वई, जॾहिं त सफ़ाई समेत ॿियनि मरम्मती कमनि लाइ 2 करोड़नि जो गबन कयो वियो आहे। आबादगारनि जो चवणु हो त शाख में पाणी न हुजण सबबि मेंहूं ऐं ॿियो पालतू जानवरनि लाइ बि पाणी अणलभ थी वियो आहे। सूरतहाल में फ़सुल कीअं थींदा? मुतालबो कयूं था त संजर माइनर में फौरी पाणी ॾिनो वञे ऐं खाटी जी नाले निकितल पैसनि जी बि तहक़ीक़ कई वञे।